हे नाथ नारायण वासुदेव। ता श्रवण करे रहो श्रीमद भगवत गीता जो 13 अध्याय जाते भी डिजिट नंबर 13 इंदो आ त केड़ो मंत्र निकरंदो आ उते ओम मीरा ओम नमः शिवाय। आप ओम वरी किन जोड़े इनमें श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम। घणे ॾिसो 13 अखरनि जो तव श्री राम जय राम जय राम। अच्छा मां जय कभी जोड़ी श्री राम जय राम 4 ते 12 13 है कि न। हनुमान जी महाराज जॾहिं वञनि पिया सीता मैया जी खोज करण त 13 तिथि हुई तॾहिं सिधो चरण खणण खां पहिरियों ई हनुमान महाराज जो मंत्र उच्चारण कयो त 13 जो आंकड़ो शुभ थियो। छा चयूं श्री राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम। आजाद श्री राम जय जय राम 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 श्री राम जय राम। बोलो श्री राम जय जय राम श्री राम जय जय राम। बोल सियावर रामचंद्र की जय। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री राधा श्री राधिका वृंदावनेश्वरी ओम कृष्णाय वासुदेवाय प्रणतक्लेशनाशाय ओम नाम संकीर्तनम यस्य प्रणामो दुख शमनस हरि ओम सर्वधर्मान परित्यज्य अहम त्वा सर्व पापेभ्यो बोलो वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद हे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। वाह ये जल्दी इंदा क्यों समय ते पैरों अची वेंदा क्यों हा न काना मां मास्टर के भी चिल्लायो मांस हा न डांटियो मांस में संतरे छिलका आखिर में न तो क्यों नहीं हा न हिते ॾाढो साधु ठही वेंदो आहे निंदा नथी कजे हाँ कीअं कजे चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। गोपाल दामोदर दीन दयाल दुख भंजन पूरन कृपाल। 13 अध्याय ता श्रवण करे रहा हो। भगवान श्री कृष्णचंद्र महाराज को भक्त अर्जुन पुछन ता तहे प्रभु प्रकृति ए पुरुष छाखे चवंदा आहिनि। हिकिड़ी तो प्रकृति है न ॿियो आहे पुरुष। प्रकृति यानी नेचर और पुरुष यानी सभिनि को जेको असली तत्व है यानी आत्म तत्व द सोल। त प्रकृति ए पुरुष शाखे चवंदा आहिनि ऐं क्षेत्र कंहिंखे चवंदा आहिनि। ज्ञान कहिड़ो आहे ऐं जेको ज्ञान सम्झे उनखे छा चवंदा आहिनि। हे स्वामी कृपा करे मूंखे ॿुधायो
त हाणे श्री कृष्णचंद महाराज चवनि था त हे अर्जुन, ही शरीर ही क्षेत्र आहे। क्षेत्र यानी स्थान, है न। ये शरीर ही क्षेत्र आहे। ये चवणी आहे त जे कोई इनखे समझी वेंदो आहे उहो ई ज्ञानी आहे। असां सभु छा सम्झंदा आहियूं? मुंहिंजो नालो आज़ाद आहे, मुंहिंजो नालो प्रभुदास आहे, मूंखे माण्हू संदीप मामा कोठींदा आहिनि। सभु नालो मुंहिंजो वैसे संदीप आहे, पर सभु प्रेम सां मूंखे मामा चवंदा आहिनि। मुंहिंजो नालो हे आहे, मुंहिंजो नालो हो आहे, है न। मुंहिंजो नालो आन्या त मुंहिंजो तान्या त मुंहिंजो मान्या त मुंहिंजो खन खन त मुंहिंजो हे। ई कंहिंजा नाला आहिनि? शरीर जा नाला। ठीकु आहे, त असां शरीर आहियूं, इते ई धोखो खाई वेंदा आहियूं। त असां शरीर ई सम्झी वेंदा आहियूं पाण खे, है न। सॼो शरीर मां आहियां। नालो त शरीर जो कमु हलाइण जे लाइ आहे। नालो न हुजे त ॾाढी परेशानी थी वञे न, कीअं सॾु कनि माण्हू, है न। नालो त रखिणो ई पवंदो न भाई, नालो त रखिणो ई पवंदो, कमु कीअं हलंदो। न त उटपटांग नाला चवंदा, है न। ओ मंगलू राम जा पहिरियां पुट, मंगलू राम जा चौथा, ओ मोटू, ओ पतलू, ओ छिटकू, ओ लंबू, इहे नाला हलंदा पोइ वरी। त नालो त शरीर जो कमु हलाइण जे लाइ आहे, लेकिन जेको सम्झी वञे कि नालो जंहिंजो आहे इहे त कपिड़ा आहिनि। नई ड्रेस पाईंदा आहियूं असांखे त चमचमाचम, आहा, माण्हू बि पुछंदा आहिनि, अरे हा बढ़िया, ज़बरदस्ती लॻई, काथों वरिती अथई, कंहिंखो सिलाई अथई, मटेरियल कहिड़ो आहे, हा। ऐं जीअं उनखे महीनो 2 महीना 6 महीना साल थी वेंदो आहे, पोइ चाहे करे बि न पाईंदा आहियूं। पुराणी थी वई आहे, जर्जर थी वई आहे, ख़राब थी लॻे, रंग थी छॾे, कलर फेड थी वियो आहे। पोइ छा कंदा आहियूं? हाणे इहा ग़रीब खे ॾेई छॾ, हाणे इहा कम जी न रही, ॾेस माई ईंदी आहे न वीचारी, उहो पाईंदी। पोइ हाणे वरी नई ड्रेस, भॻवानु ॾिनो आहे न सभु कुझु, छाजे करे पुराणी ड्रेस पायूं? त आत्मा बि चवंदी हीअ रगड़ियल घिसी पिटियल कमु करे कोन थी दे ठीक सां, घणा ॾींहं हिनखे संभालजे। भॻवान वटि कमी आशा कपिड़नि जी, हाणे नई ड्रेस लॻायो, हा न भाई। त उहा नई ड्रेस यानी ॿियो जनम आहे। त असां केरु आहियूं? असां उहे कपिड़ा न आहियूं, असां कपिड़ा पाइण वारा माण्हू आहियूं। उहे माण्हू यानी आत्मा, इहा ई त पहचान आहे। हाणे मां तव्हांखे ॿुधायो, तव्हां ॿुधो, तव्हां सम्झी वियव, लेकिन दिमाग़ जे स्तर ते सभिनि खे पतो आहे, ॿार बि सम्झी वेंदो, पर इन ॻाल्हि जो जॾहिं अनुभव थिए उहो ज्ञानी आहे, हा न। इन जो अनुभव थिए, संत चवनि था लॻभॻि हिकु मुहूर्त वेही रहो 48 मिंट, ऐं धीरे धीरे खोज कयो त मां केरु आहियां, हू आई एम। मां शरीर आहियां, मां हथ आहियां न, त मां पेर आहियां, मां अखियूं आहियां न। धीरे धीरे पोइ अचो कि जेको बि हिसाब किताब आहे निंड में सुम्हण खां पहिरियों जो ऐं उथण खां पोइ जो। गहरी निंड में जेॾी महिल असां सुम्हंदा आहियूं त पोइ पतो ई न हूंदो आहे मां केरु आहियां, पतो हूंदो आहे, मस्तु निंड में ईंदा आहियूं। अच्छा, जेॾी महिल सूर हूंदा आहिनि, पेरनि में सूर आहे, गोॾनि में सूर आहे, हथनि में सूर आहे, हिते मोच अची वई आहे, हिते हीअं थियो आहे, उहो सभु बि काॾे हली वेंदो आहे, छू मंतर थी वेंदो आहे। इन करे त डॉक्टर वधीक जेको पेशेंट हूंदो आहे उनखे ठका कंदा आहिनि, निंड जी इंजेक्शन, दवा, हा सूरत आहे अथई वठि दवा, उहो पई हुजे बढ़िया, निंडूं वेठी कर। निंड में पतो न पवंदो आहे न, हा न, निंड में काथे पतो पवंदो आहे। त गहरी निंड में चाहे कोई बीमार न बि हुजे, उनखे काथे पतो पवंदो आहे। कोई बगल में वेही करे खुसुर फुसुर कनि था, ॻाल्हाइनि था, उन माण्हू जी निंदा कनि, तॾहिं बि न ॿुधंदो। निंड में नांग हली वञेसि मथां बढ़िया फिटफटी अचे या कोबरा अचे, थोबड़ा में फ़र्क़ु ई न ईंदो। कहिड़ो फ़र्क़ु ईंदो? छो जो उहो शरीर खां ओॾी महिल न्यारो आहे। शरीर जिंदो आहे, मरियो न आहे, शरीर जीवित आहे, पर ओॾी महिल मन जेको आहे सुषुप्ति अवस्था में हली आहे। आत्मा थोड़ी न मरंदी आहे, आत्मा त जागृत आहे।
चओ हरे राम। और टेंशन भी खत्म, छा लेन देन, हाँ न उधव से लेना न माधव को देना। ऐं जीअं उथियो, हाँ वरी वो चक्रो चालू थियो, अरे हिनखे हो ॼणनि हिन खां इहो वठी अचिणो आहे, हे कमु वारो न आयो आहे, हो न आयो आहे, सूर बि थो थिए पियो, अरे दवा खणी आ, मां हाणे वञा हेॾे हो कमु करे अचां, हिसाब किताब करे अचां, अरे एॾी देरि थी आहे, बुख लॻी आहे। ऐं निंड में बुख बि असरु न कंदी आहे, मज़े जी ॻाल्हि। हाँ निंड अची वञे त छाजी बुख त असर ई न कंदी आहे, गहरी निंड में बुख प्यास लही वेंदी आहे बढ़िया। एकादशी रखंदा आहिनि, पोइ अरे त राति जो त न मूंखे निंड अची वई, निंड अची वई, सिधो सुबुह जो उथियुमि मां, पोइ की निंड में छाजी बुख, जागते जो खेल आहे न। निंड अची वई त बढ़िया बारस थी वई, उथो बढ़िया सनानु कयो, भुगड़ा खारायो बसि न्याणीअ खे, ऐं पाण पुलाव वुलाव बटाला पनीर टिक्का, हाँ मसाला डोसा आलू गुंडा समोसा सभिनि जो भोग लॻायो, थोरा सा भुगड़ा ॾेई छॾियो न्याणीअ खे। असां ॾाढो शॉर्टकट कढंदा आहिनि माण्हू, बढ़िया थोरा सा भुगड़ा खाराए छॾ। जबकि कथा में त ईअं लिखियल आहे विधान में कि सुठे ब्राह्मण खे प्रसाद जो भोजन खारायो। काथे काथे एकादशी में त ईअं बि लिखियल आहे ब्राह्मण सां गॾु भोजन कयो। चओ हरे राम, ईअं बि लिखियल आहे। पर ठीकु आहे, जेतिरो कयो त निंड में असांजी जेकी अवस्था हूंदी आहे उहा सुषुप्ति अवस्था में हूंदी आहे कि असांखे बुख प्यास सर्दी गर्मी दुख सुख मान अपमान भी महसूस न कंदो आहे। चवंदा आहियूं न मां 7 जन्म तुंहिंजा अखर न भुलंदो मैं, मूंखे यादि आहे, मूंखे सभु यादि आहे, छा छा तूं मूंसां ताजी कई आहे। लेकिन निंड में उहो बि लही वेंदो आहे। कंहिंजे प्रति जलन आहे, हे माण्हू मूंखे ॾिठो न वणंदो आहे, निंड में उहो बि झूलेल आहे। इहा अवस्था योगीअ जी समाधीअ में हूंदी आहे। फ़र्क़ु इहो आहे, असां जहिड़ा माण्हू सुम्ही पिया हूंदा आहिनि इन करे बेख़बर आहिनि, और योगी जागंदे भी उन्हनि खां संकल्प विकल्प खां न्यारो हूंदो आहे। इहा हूंदी आहे तुरिया अवस्था। कहिड़ी अवस्था? असांजी आहे सुषुप्ति अवस्था। गहरी निंड में कहिड़ी अवस्था आहे? हा, हिकिड़ी त कच्ची निंड हूंदी आहे, अञा ॻाल्हाए ॿुधण ईंदो आहे, लाइट बंदि कर, छाजा था बड़बड़ कयो, सुम्हण जो मूंखे निंड थी अचे। इहा अञा कच्ची अवस्था आहे। पोइ वरी गहरी निंड ईंदी आहे थोड़ी सी, वरी स्वप्न अवस्था। पोइ सपना हलंदा आहिनि, एक्टिवा ते चढ़ी घुमूं था, हिकिड़ी फिल्म रहिजी वई ॾिसण, पोइ असां पहुची वियासीं सपननि में फिल्म ॾिसण। मन में इच्छा हुई एकादशी में जेकर खावां, बुख लॻी, कंहिं खारायो कोन, त पोइ चाट माण्हू सपननि में बि खाईंदा आहिनि। हरे राम। ऐं कोई सुठा सपना भी ॾिसंदा आहिनि ठाकुर जी जा, सेवा भक्ति पूजा अधूरी रहिजी वई, सपननि में पूरी थींदी आहे। त इहा हूंदी आहे स्वप्न अवस्था। कहिड़ी? इन खां पोइ हूंदी आहे वरी जेकी गहरी निंड जी अवस्था। झामनदास जी झूमेंदी था अचनि पिया, ई नालो भी सही रखियो अथऊं झामनदास। श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर, श्री कृष्ण गोविंद गोपाल दामोदर। त साध संगत जी भगवान चवनि था क्षेत्र कहिड़ो आहे? शरीर ही क्षेत्र है। याद रहंदो न भाई, एॾा टोटका जोड़े ॿुधायनि तव्हांखे, हा न। भक्त अर्जुन महाराज जेके प्रश्न कया, क्षेत्र कंहिंखे चइबो आहे? क्षेत्र कंहिंखे चइबो आहे? हा, तव्हांजो ई शरीर असांजो क्षेत्र आहे। ऐं ज्ञानी कंहिंखे चइबो आहे? जेकरो सुञाणे वठे कि शरीर आहे, उनखे मां जे नज़र सां न ॾिसे, मां जे नज़र सां न ॾिसे, अलॻि जे नज़र सां ॾिसे, ॾिसण वारो, उनखे चइबो आहे दृष्टा। ये पिक्चर तव्हां ॾिसंदा आहियो त उन में तूफ़ान आयो, बाढ़ आयो, त मस्तु बढ़िया उते पॉपकॉर्न भी खाईंदा आहियो, सोडा भी पीअंदा आहियो, ऐं ॾिसंदा भी आहियो, हा बाढ़ आई आहे, ये कार जले थी, ये ठकाठक हीरो मारे तो पियो उन्हनि खे, हाँ अरे ये छा तूफ़ान अची वियो, सभु मरी विया, और तव्हांजी पेप्सी हले थी पई बढ़िया। छाजे करे? उते तव्हां केरु आहियो? दृष्टा। केरु आहियो? दृष्टा यानी व्यूअर, हा न, ईअं चइबो न, ॾिसण वारो। त अहिड़ी तरह सां जंहिं पंहिंजे शरीर खे अलॻि ॾिसी वरितई, उहो ज्ञानी आहे।
आई बात समझ में? अन्या समझी वही बाक़ी छा जै शरीर के भाई अलग समझी वरतो कि मां शरीर न आया, यही तो ब्रह्म ज्ञान आ। इन को पूरी पहचान हलंदी आ तो मां केर आया? मन तू ज्योत स्वरूप है, मन तू ज्योत स्वरूप है, अपना मूल पछाण, अपना मूल पछाण। वरी ते भक्ति योग अची वियो। ये न तो तू ही भगवान ॿियो कुछ आहे कोन। हर जी तेरे नाल है, हर जी तेरे नाल है, यो कीअं पतो पवंदो? गुरमती रंग मान, गुरुमती रंगमान। बस इहो ई आत्म ज्ञान आ। हे शब्दन में आ, दिमाग जे सतह ते ऐं भक्ति करे जॾहिं प्रभु कृपा कन त पोइ वरी अनुभव थींदो आ। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। तो भगवान चवंता है अर्जुन हे शरीर ही क्षेत्र ऐं जेको इनखे सम्झंदो आहे उहो आहे ज्ञानी, उनखे जानकार चवंदा आहिनि। जहिड़ी तरह सां खेत में ॾिसो असां ॿिज विझंदा आहियूं त उहे अॻिते हली करे छा ॾींदा आहिनि? फल ॾींदा आहिनि न भाई, हा न? अनाज पैदा थींदो आहे, फल फूल पैदा थींदा आहिनि। त अहिड़ी तरह सां इन शरीर रूपी खेत जे कयल कर्मनि जो फल वक़्त सां ज़रूर मिलंदो आहे, प्रकट थींदो आहे। शरीर भी ईअं क्षेत्र आहे। चओ हरे राम। और शरीर जे करे असां केॾा पाप करे छॾींदा आहियूं। शरीर जे करे केॾो भेदभाव, तूं हे तुंहिंजो, मां त मुंहिंजो, तू तेरा मैं मेरा, ये सब माया ही तो है। चौ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। हे अर्जुन तू सब खेतन जे जान वारे यानी मुखे जान। मां हर शरीर के सुञाणा तो। असांजा कई जन्म भगवान पुराणा बुधाए छॾनि, करोड़े अनंत। तू हे ठही चुको आ, कहिड़ा कर्म कया अथई, तुंहिंजो भविष्य कहिड़ो आहे उहो बि ॿुधाए छॾ। त सभिनि खे सम्झण वारो केरु आहे? भगवान। अहिड़ो मुंहिंजो मत आहे, मुंहिंजो रायो आहे। तंहिं करे उहो क्षेत्र या खेत जेको आहे जीअं आहे, जिन विकारनि वारो आहे, जंहिं कारण सां शरीर पैदा थियो आहे, जेको ज्ञानी आहे, जंहिं प्रभाव वारो आहे, सो सभु मां तोखे ॿुधायां तो सार में, संक्षेप में। तू ध्यान ॾेई ॿुध। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंता इहो क्षेत्र जेको आहे ऐं ज्ञानी, इनखे सम्झण वारो, इहो जेको आत्म ज्ञान आहे, इहो वॾनि वॾनि ऋषियुनि मुनियुनि बि चयो आहे, कई तरह सां सम्झायो आहे। घणनि तरहनि जे वेद मंत्रनि सां ॿुधायो वियो आहे ऐं चङे नमूने निश्चय वारनि ब्रह्म सूत्र जेके वेदनि जा पद मंत्र आहिनि, वेद सूत्र पदनि सां बि ॿुधायो वियो आहे। हे अर्जुन सोई मां तोखे थो ॿुधायां, ध्यानु ॾेई ॿुधो। यानी इन आत्म ज्ञान जो शरीर कैसां ठहियो आहे, इन जो वर्णन वेद शास्त्रनि में थियल आहे, ऋषि मुनि संतन कयो आहे। श्री कृष्ण भगवान ॿुधाइनि था त पंच महाभूत कहिड़ा थींदा आहिनि? पंच महाभूत। हा, तव्हां छा कॉलेज वारा आहियो न, थोरो स्कूल वारनि खे बि टाइम ॾींदा कयो न पोइ हिते, हा न? जेके रेगुलर ईंदा आहिनि उहे कॉलेज वारा आहिनि, जेके नवां आहिनि स्कूल वारा, हा न, उन्हनि खे बि टाइम ॾींदा कयो। चओ हरे राम। हिकिड़े माण्हूअ खे चयो पंच महाभूत बताओ। एक एक करके 2 3 4 5 भूत जब एक साथ आ जाते हैं तो 5 महाभूत कहलाते। मैं धन्य है भैया। भूत यानी भूत प्रेत न, भूत यानी प्राणी। और हिते पंच महाभूत जो अर्थ हो कोने, हिते पंच महाभूत प्रकृति जा तत्व आहिनि। कहिड़ा ॿुधायो? हा, जल वायु अग्नि आकाश, ॿियो चओ न भाई, पृथ्वी भूमि।
श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। भगवान चवंदा है शरीर पंच महाभूत सां ठहियला। पंच महाभूत जल पृथ्वी वायु अग्नि आकाश, हा न भाई, ये सब तत्व असांजे अंदर अथव, हा न। रोअंदा आहियूं त छा निकिरंदो आहे? जल निकिरंदो आहे। ऐं हथ रगड़ियो त मिट्टी निकिरंदी आहे, पृथ्वी तत्व बि आहे। ऐं सांस जे बिना त जी नथा सघूं, हा न। 10 प्राण हूंदा आहिनि, उन में 5 मुख्य प्राण हूंदा आहिनि, प्राण अपान उदान समान व्यान, हा न। नाभीअ खां मथे हृदय में, कंठ में, अधो वायु हेठि जीअं हूंदी आहे, इहे सभु मिलाए करे 10 प्राण 5 मुख्य प्राण हूंदा आहिनि। त जल पृथ्वी वायु ऐं अग्नि बि असांजे अंदरि आहे। तव्हां चवंदो अग्नि त ॾिठी न आहे, हिकु ॾींहुं रोटी न खाओ, पेट में जेको गुड़गुड़ थींदी आहे उहा अग्नि अथव। तव्हां चवंदा कुआ था टपाजनि, कुआ काॾों आयो? तव्हां छा ॿिली आहियो छा? कुआ खाधा अथव, कुआ काॾों आया आहियो? हा, माण्हू कोई कुआ खाईंदो आहे छा? कुआ न अथव, उहा अथव जठरा अग्नि। कहिड़ी अग्नि? हा, उन में कमाल आहे। पत्ता गोभी विझो त स्वाहा, चणा विझो त स्वाहा, मैदो विझो बाप रे, कच्चो पको त उहो बि स्वाहा, हाँ, जैतून विझो त स्वाहा, केला विझो त स्वाहा, सरसों तेल विझो त स्वाहा, शुद्ध घी विझो त स्वाहा। वरी माण्हू चए आहा आहा, स्वाद बि वठे, हाँ, लोड़े पेट अग्नि साड़ींदी वञे उनखे, ऐं असां स्वाद वठंदा वञूं। पेट तो रोए वेठो, आहा आहा, असां त चऊं वाह वाह। श्री कृष्ण गोविंद। हे नाथ नारायण वासुदेव। त जेकी बुख लॻंदी आहे न, असां खाईंदा आहियूं। अॼु सुबुह जो चवनि था पिया इहे शरीर विज्ञानी, सुबुह जो लॻभॻि 8 बजे खां वठी करे 9 साढी 9 10 तक इहा जठरा अग्नि ॾाढी मज़बूत हूंदी आहे। ओॾीमहिल असांखे सुबुह जो नाश्तो करे छॾणु खपे 9:30 10 जे अंदरि। छो जो ओॾीमहिल जठरा अग्नि प्रदीप्त हूंदी आहे, ओॾीमहिल बढ़िया खाया पिया पचाया, डाइजेशन सुठो हूंदो आहे। और राति जो वरी उहा घटि थी वेंदी आहे, त राति जो चवनि था हल्को फुल्को खाओ। कई माण्हू चवंदा आहिनि सुबह खाओ अमीर की तरह, दोपहर को खाओ गरीब की तरह, रात को खाओ फकीर की तरह, हा न। कभी चबावे चना चबे ना। ॿी ॻाल्हि त रोटीअ जे मथां पाणी न पीअणु खपे। ये डॉक्टरनि जी ॻाल्हि कोन्हे, असांजे वेदन शास्त्रनि जी ॻाल्हि अथव। वेदन शास्त्रनि में लिखियलु अथव, छा लिखियलु आहे? चओ भोजना अन्ते विषम वारी। वारी याने रेती थींदी आहे न भाई, संस्कृत में वारी यानी पानी, मता चओ रेती। भोजनांते विषम वारी, भोजन जे अंत में वारी यानी अगर पानी पीतो तो विषम यानी विष, विष यानी जहर जो कम कंदो आहे। तॾहिं चवंदा आहिनि पहले पिए योगी, बीच में पिए भोगी, अंत पिए सो रोगी। अंत पिए सो, हाँ, मता इच्छा भी थी आहे ओॾीमहिल रोटी खाओ, मिर्च मसालनि, गरम मसाला, खड़ा मसाला सभु खाई करे ओॾीमहिल ईअं लॻंदो आहे लोटो खनि गंगा जल चाढ़े वञे न। पर ओॾीमहिल रोकणो अथव, ओॾीमहिल पाणी न पीअणो अथव, हिकु घूंट पीता सघो। ये मिर्च मसाला जेके फसी पिया आहिनि, मसाला डोसा इडली सांभर, इहे सभु ढिड़िंग थी वञनि अंदरि, ईअं न मुंहं में ई फाथल पिया हुजनि, उहे तीलियूं खणी न हीअं ढिड़िंग ढिड़िंग कयो वेठा। आख़िरीअ में हिकु घूंट पीबो आहे, विच में 1-2 घूंट पीता सघो। उहा छा हूंदी आहे? जंक्शन। जीअं चांवर खाधव, हाणे फुल्के खे परमानंद जेके कवि न माफ़ कयो, हास्य कलाकार असांजा आहिनि जेके परमानंद प्यासी आदरणीय असांजा, उन्हनि जे भाषा में चऊं, हाँ, त उन्हनि जी भाषा त वरी दिव्य ख़बर अथव। वी चवंदा आहिनि हीअं चांवरनि खे बरो ॾिने, पकड़ फुल्के के बूंदीअ को घुमाए, सिनमल कटोरे में घुमाए घुमाए टुबी हणी करे, ऐं आलू ऐं कचालू गोभी खणी स्वाहा कर, इन जे विच में पहिरियों तूं 2 घूंट पाणी पी वठ।
यानी चांवर ऐं भोजन इन जे विच में हिकु ॿ घूंट पाणी पी था सघो, और केवल रोटी खाओ पोइ बि इंटरवेल में थोरो सो पाणी हिकु ॿ घूंट, ईअं न लोटो चाढ़े छॾियो वरी। पाणी अगरि भोजन सां मिली वञे, मान लो तव्हां भोजन कयो, 2-3 फुल्का खाधव, जेके बि खाईंदा आहियो, मां नज़र छो वणा, जेको बि खाईंदा आहियो उहो खाई करे मान लो तव्हां जेको लोटो चाढ़ियो पाणीअ जो, त अंदरि छा थी वेंदो, छा थी वेंदो भाई, रोटी सुकी वई है न, चबाए चबाए बढ़िया खाधो, वरी मथां लोटो चाढ़े छॾियो पाणी जो, 2 गिलास जेके पीतव, त उहो छा थी वेंदो, अंदरि दल दल छा थी वेंदी, पाणी अंदरि थी वेंदो, तलाह थी वेंदो, छा थी वेंदो, हिसाब तलाह, छो तलाह न, यानी पाणी मिली वेंदो रोटीअ में। त पोइ उन में आयुर्वेद चवनि था पिया 102 बीमारियां पैदा हो सकती हैं। घणियूं बीमारियूं, यानी सभिनि खे 102 न थींदियूं, कंहिंखे 2, कंहिंखे 4, कोई मेहनत करण वारो आहे, व्यायाम करण वारो आहे, त उनखे थोरी घणी छिकियूं आयूं, हाँ, कंहिंखे छंडा लॻा, कंहिंखे बुखार थी वियो, कंहिंखे बार बार वीचारे खे वञिणो पियो, डुक पाइणी पई, हाँ, कंहिंखे पेट में कब्जी थी वई, कई तरह जी बीमारियूं, 102 बीमारियूं चयूं अथऊं। त यादि रखो भाई, असांजे भोजन करण जी बि विज्ञान आहे शास्त्रनि में, इहा आधुनिक विज्ञान में न मिलंदो। भोजन कयो त पूर्व दिशा जी तरफ़ मुंहुं करे, या वरी उत्तर दिशा, चओ जय श्री कृष्ण, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण, हाँ, या पूर्व या उत्तर, 2 दिशाऊं, जारे तव्हांजो मुख हुजे। तव्हां चवंदो ईअं छो, त भॻवान लिखी आहे, जंहिं दुनिया ठाही आहे उन दिशा जे अनुसार असांजे शरीर ते असर पवंदो आहे, छो जो शरीर ठहियल ई 5 महाभूत सां आहे। अब भोजन कयो त हथ पेर मुंहुं धोई करे, 5 अंग धोई करे, पेर भी धो, हथ भी, मुंह भी, है ना भाई। और गीला पेर भोजन कयो त भोजन एकदम बढ़िया पाचन सुठो ठहंदो। चओ हरे राम। जेन महिल निंड कयो न त गीला पेर बिल्कुल न हुजन, हथ पेर मुंह धोई करे चंगी तरह पोछे करे, सूखा पेर, ईअं न गीला पेर ही केर उगे पाए मथों चादर हण मथों खोंगारा, न न ईअं न कजो भाई, पोछे करे। ये स्वास्थ्य जी कुंजी अथव। ऐं भोजन के कम से कम घणा बार चबाइजे, एक कौर के 32 टाइम्स, ज्यादा लग रहा है। अरे भाई 32 डंद ॾिना आहिनि न भगवान, उन सां यादि रखो 32 बार चवंदा आहिनि कम से कम एक गिरोह के चबाइजे, पर जरूरी थोड़ी आहे 32, 40 भी चबाए था सघो। कोई ठोस हूंदो आहे, मां गिनती कंदो आहियां त 40 थी वेंदा आहिनि। चओ हरे राम। जेके ठका ठक विझंदा वञनि, हिकु अञा पूरो ई कोन चबायूं, ॿियो वरी अची वियो, टियों हथ में अची वियो आहे, हाँ, मुख ते रखूं ठक दुन ते, त पोइ वरी अंदरि पोइ तूफ़ान हलंदो आहे पेट में गड़बड़ थींदी, आंधी तूफ़ान ईंदा आहिनि। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। हलो भाई, तो रोज जी ॾाढी ज़रूरी ॻाल्हियूं, स्वास्थ्य जे लाइ, शरीर असांजो स्वस्थ हूंदो तॾहिं त भॼन कंदो, हा न भाई, तॾहिं त घर जी बि सेवा कंदो, मुहल्ले वारनि जी, समाज जी, देश जी, विश्व जी, सभिनि जी। त भगवान श्री कृष्ण चवनि था, हे शरीर कैसा ठहियलु, 5 महाभूत कहिड़ा आहिनि भाई, जल, पृथ्वी, वायु, अग्नि, आकाश। अग्नि ते ॻाल्हि निकिती, जठरा अग्नि, हा न भाई। चओ हरे राम। खाली जगह आकाश चवंदा आहिनि। त पृथ्वी जो सूक्ष्म भाव, अहंकार, बुद्धि ऐं त्रिगुणमयी माया, सात्विक राजस तामस वारी 3 गुणनि जी जेकी अवस्था आहे। 10 इंद्रियूं कहिड़ियूं, 5 ज्ञान इंद्रियूं, 5 कर्म इंद्रियूं, कन्न, त्वचा, अखियूं, जबान, नक, मुंह, हथ, पेर, पेट ऐं अशुद्ध अंग ऐं हिकिड़ो मन, ठीकु आहे। ऐं 5 इंद्रियुनि जा विषय, विषय कंहिंखे चइबो आहे, सब्जेक्ट, यानी अखियुनि सां छा कंदा आहियूं, असां ॾिसंदा आहियूं, उहो हुनजो सब्जेक्ट थियो। त छा थियो, अखियुनि सां दृश्य, कननि सां छा कंदा आहियूं, ॿुधंदा आहियूं, त छा थियो उहो शब्द, शब्द ॿुधंदा आहियो न। की कोई फोटू खणी अचे त ॿुधणु ईंदो, भाई कहिड़ो फोटू आहे कननि में, ॿुधणु त शब्द ईंदो न।
और त्वचा सां छा कंदा आहियूं असां? गानो ॿुधंदा आहियूं, स्पर्श, गर्मी सर्दी, पंहिंजो पराओ, हा न भाई, आहे कि न? चओ हरे राम। कोई अखियूं बंदि कराए, चवां अखियूं बंदि कर और तू फीलिंग कर छा आहे तुंहिंजे हथ में, और तव्हांजे हथ में गुलाब जो गुल रखे, हा न, ऐं हीअं हथ था लॻायो, तव्हां हीअं हथ ते लॻाए ॾिसो, अखियूं बंदि करे कल्पना कयो छा आहे, तुरंत तव्हां चवंदो अच्छा फ्लावर कहिड़ो, सुंघंदो वरी नक सां, चवंदो हे त गुलाब जो गुल आहे, हा न। उन जॻह ते वरी अखियूं तव्हांखे बंदि करायूं वञनि ऐं धीरे धीरे कोमल स्पर्श कयो, तव्हां उअं ई गुल बढ़िया, थोरो गुल खां हटके आहे, हथ बि घुमाए ॾिसो, थोरो पतलो पतलो आहे, ऐं उहो हुजे फिटफिटी नांग, पोइ तव्हांजो रिएक्शन कहिड़ो हूंदो? चओ हरे राम। इहा त्वचा जेकी आहे स्पर्श जी अनुभूति कराईंदी आहे, हा न भाई। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव। तो त्वचा सां स्पर्श, शब्द स्पर्श, अखियुनि सां तव्हां दृश्य ॾिसंदा आहियो, रूप ॾिसंदा आहियो, ऐं ज़बान सां रस वठंदा आहियो, हा न। अरे हे छा आहे, छा त टेस्टी ठही आहे भाई, मज़ो अची वियो, ॾाढो बढ़िया आहे। केॾी महिल घटि वधि आहे त पोइ वरी गड़बड़। त शब्द स्पर्श रूप रस ऐं नक सां गंध वठंदा आहियूं, सुठी ख़राब आहे त पोइ वरी नक सड़ी वियो, बदबू काॾों आई आहे, और सुठी आहे त वाह ये खुशबू काॾों थी अचे। चऊं हरे राम। ये सभु असांजा ॾिसो सुख भोग आहिनि। सतगुरु चवनि था कि जंहिंजे कृपा सां, जंहिं प्रसाद रंग रस भोग, तोखे रंग मिलिया आहिनि, नज़ारा मिलिया आहिनि, ज़बान जा रस मिलिया आहिनि, शरीर जा सुख भोग मिलिया आहिनि। जंहिं प्रसाद रंग रस भोग, नानक सदा ध्याइए ध्यावन जोग। तू उन जो भजन कर, जंहिं तोखे सभु सुख ॾिना आहिनि। सर्दीअ में बढ़िया तू कंबल पाए वेठो आहीं, केॾा वीचारा माण्हू थर थर था कांपनि, कई पशु पक्षी रोअनि था पिया, तोखे मालिक कंबल ॾिनो आहे, घर ॾिनो आहे, उनजो शुक्र कर। गर्मीअ में तू छा त पंखा हलाए वेठो आहे, वरी चए थो हाणे मां नओं कूलर आंदो आहे, पाणीअ जी बाल्टी भरे, आहा थधी हवा में मज़ो अची वियो। हा हाणे त ईअं मज़ो थो अचे, ॿाहिरि निकिरण जी मुंहिंजी इच्छा ई नथी थिए। हाणे मां शाम जो निकिरंदो आहियां, सुबुह जो मंझंदि पियो हूंदो आहियां बढ़िया कूलर जे साम्हूं। त जंहिं भॻवान इहे सभु सुविधाऊं ॾिनियूं, उनजो शुक्र बि त कयो। थधी हवा बि खाओ, थधी छा खाओ, हवा छा खाईंदो, चओ न हवा, हवा जो उल्टो कयो, चओ न हवा जो उल्टो, त उनजी वाह वाह बि त कयो। त वाह मुंहिंजा प्रभु, वाह सतगुरु, वाह गुरु, वाह हरि, तूं असांखे एॾी कृपा कई आहे, सुख ॾिना आहिनि। वधीक थी वियो न गीता ज्ञान तव्हांखे। विश्राम था कयूं भाई, सुभाणे यादि कजो वरी।